मराए करे पुछड़ो कम करे तो जो कारो मोह करे वो कारे गॾे ते चाड़े पोइ बाज़ार में जो जुलूस कढूं हुनखे जूतनि जा आर विझी पोइ बाज़ार में जुलूस कढूं कढी हिकिड़ो टके जो करे हुनखे छॾूं पोइ वरी हुन वटि तज़ियत जे लाइ माण्हू आया अदा असां ॿुधो त यार तुंहिंजी कल्ह वॾी बेइज़ती थी तोखे गॾे ते चाड़ूं ए गॾे किथां गॾे कोन नंढड़ो खोदो खोदो हे असां ॿुधो त तुंहिंजो कारो मोह कोन माण्हुनि जो कूड़ ॿ कारियूं ठिकियूं नंढा लीका कढूं बसि असां ॿुधो त तोखे जूतनि जा हार ॿुधो न न ईमानदारी कूड़ आहे जूता थोरा हुआ ए पुराणियूं चंपलूं हुयूं छिनलूं मसीत मां खणी आया ॿ टे उहे गले में विधऊं ही उन नमूना जॾहिं क़यामत वेझी ईंदी क़यामत जूं निशानियूं वॾियूं ज़ाहिर थींदियूं पोइ इहो वाइदो पूरो थींदो उहो वाइदो कीअं पूरो थींदो आस्ते आस्ते हिन दुनिया ते यहूदियुनि जो ऐं अंग्रेज़नि जो ग़लबो हूंदो मुसलमान मग़लूब हूंदा पूरी दुनिया ते कब्ज़ो यहूदी ऐं नसारा करे वेंदा ऐं उन्हनि वटि एतिरियूं त एटमी ताक़तूं हूंदियूं जो मुसलमाननि जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा सिर्फ़ु बटण दॿाइण जी देरि हूंदी उहो सभिनी दुनिया जे मुल्कनि खे पंहिंजे पेरनि जा हेठां करे पंहिंजो ग़लबो दॿाईंदा जीअं हींअर ॾिसो हाणे हींअर ॾिसो असीं सभु हुननि जा ग़ुलाम आहियूं नौकर आहियूं मुल्क पाकिस्तान आहे कानून उन्हनि जो थो हले मुल्क पाकिस्तान आहे पेट्रोल जा अघ उहे था मुक़ररु कनि मुल्क पाकिस्तान आहे बिजेट उहे पिया ठाहिनि माना अंग्रेज़नि जो एतिरो त दुनिया ते ग़लबो हूंदो जो मुसलमान मग़लूब हूंदा हुननि जी ताक़त ज़ोर हूंदी मुसलमान में एतिरी कोन हूंदी ताक़त जो यहूदियुनि नसारनि जा वेड़ करे सघनि पोइ मुसलमान जेको आहे सो ॻोल्हींदा इमाम महदीअ खे त इमाम महदीअ खे हथु करियो पोइ इमाम महदी खे ॻोल्हे हथु कंदा बैतुल्लाह में हथु पवंदो पोइ इमाम महदी जे हथ ते बैत कंदा पोइ इमाम महदी हिजरत करे बैतुल्लाह खां हलियो वेंदो शाम मुल्क इमाम महदी शाम में हूंदो तेसि ताईं आवाज़ हलंदो त दज्जाल निकिरी आयो आहे दज्जाल निकिरी वेंदो दज्जाल जो फितनो पूरी दुनिया लाइ हूंदो उहो पाण खे अलाह सॾाईंदो उनजे हथ में जन्नत बि हूंदी जहन्नम बि हूंदी हुनमें हुनखे मौत ऐं हयाती जा पावर बि हूंदा मारींदो वरी जीअरो बि कंदो मींहुं वसाइण जा पावर बि हूंदा दज्जाल वटि मींहुं बि वसाए पियो मारे बि पियो जीअरो बि करे पियो सम्झो त इहा जन्नत बि हुन सां गॾु आहे जहन्नम बि हुन सां गॾु आहे हिकिड़े पासे यहूदू नसारा उरूज ते ॿिए पासे दज्जाल जो फितनो हाणे उम्मती मुहम्मदीअ वेचारी आहे इहो टाइम हूंदो हिन मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जे मदद जो टाइम हूंदो इन टाइम ते रब्बुल आलमीन नबियनि जे वाइदे खे सचे करण जे लाइ 1,24,000 नबियनि जो नुमाइंदो बनाए हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे दुनिया में मोकिलींदो।